हक़ मौजूद जिए लतीफ़ जिए सिंध जिए आलम इंसानियत महबूबो सदा सलामत हुजो आबाद हुजो ख़ुशि हुजो वक़ार सां जियो हिमतुनि सां जियो हौसलनि सां जियो ऐं पंहिंजी जिदोजहद सां जियो ऐं तव्हां अहिड़ी ज़िंदगी गुज़ारियो जेका शानाइती हुजे मानाइती हुजे उहा ज़िंदगी गुज़ारियो ऐं उन ज़िंदगी गुज़ारण जे लाइ तव्हां वटि वॾो फ़िक्रु मौजूदु आहे हिन धरती वटि तमामु वॾो फ़िक्रु आहे उन फ़िक्र खे सम्झण जी ज़रूरत आहे कते कते काल अॼु न आतण आयूं अट उखली माल अट उखली माल पूरे वयूं निजरा अल्लाह अल्लाह कल त आयूं कतण काल रुॻो काल नाहे माज़ी आहे तवील माज़ी आहे कते कते काल अॼु न आतण आयूं आतण अॼु छो कोन आहे ही असांजे माण्हुनि वॾियूं वॾियूं जिदोजहदूं कयूं वॾा वॾा ज़िंदगियूं जवानियूं उन्हनि जिदोजहद खे ॾेई छॾियूं पर असां न सम्झो असां उन्हनि खे सम्झण जी कोशिशि न कई असां भोतारनि जी पोइलगी कई हू जेके अवाम दोस्त माण्हू हुआ उहे कतींदा रहिया उहो हिकिड़ो अहिड़ो हुननि ऐट वारो जहान ठाहियो हिकिड़ो अहिड़ो हुननि बाज़ार ठाही जिथे कपायतियूं ऐट कतींदियूं हुयूं ऐट छा कतींदियूं हुयूं ॿिज़ाहिरनि त इहो कपिड़ो ठाहींदियूं हुयूं पर हू दरअसल समाज में साञा जो ऐट कती हुई कते कते काल अॼु न आतण आयूं हुननि मुसलसिल इहा जिदोजहद कई मुसलसिल हुननि इहा हिमत कई पर क़ौम हुननि खे मोटन ॾिनी समाज हुननि खे मोटन ॾिनी माण्हुनि हुननि खे मोटन ॾिनी माण्हू वरी ताक़त जे पोयां भॻा जेका भोतारनि वटि हुई जेका हुकूमती ताक़त हुई उन जे पोयां माण्हू भॻा हू जेके अवामी माण्हू हुआ जेके हिन समाज जे लाइ कड़ी रहिया हुआ जेके हिन समाज जे लाइ पीड़ा में जली रहिया हुआ उन्हनि खे उन्हनि लिफ्ट न कराई उन्हनि खे उन्हनि मोट न ॾिनी अट उखली माल अल्लाह असांजे नज़रियाती जेके असांजा पैरामीटर हुआ जेके असांजे नज़रियाती पार्टियूं हुयूं उनजी माल टुटी पई उन अट माना असांजा उहे जेके नज़रियाती पासा हुआ उनजी माल ऐं जॾहिं उनजी माल टुटी पई त उहो बेवस थी ॿिए ॾींहं ते न आई ॿिए ॾींहं ते न पहुती केॾो अलमियो आहे केॾी ट्रेजिक सिचुएशन आहे छा अची कनि कंहिंजे अॻियां अची ॻाल्हाए असांखे त भोतार साईं तूं असांजे नंगनि जो वारस भोतार साईं तूं त असांजो सभु कुझु आहीं कॾहिं निकिरंदासीं इन अज़ाब मां इन अज़ियत मां इन ज़िलत मां कॾहिं निकिरंदासीं उहो भोतार जेको असांजे वसीलनि खे विकिणंदे देरि नथो करे हिकिड़ी एडवाइज़री जे लाइ हिकिड़ी एमपीएशिप जे लाइ हिकिड़ी एम्यूनिशिप जे लाइ वसीलनि खे विकिणंदे देरि नथो करे सौदागरियूं वतन जूं करे थो धरतीअ जूं सौदागरियूं करे थो उनजे पोयां असीं डोड़ डोड़ा दरख़्वास्तूं खयूं नौकिरियुनि जे लाइ पटेवाली क्लार्की चौकीदारी जे लाइ असीं जोड़ंदा था वञूं त उते उहो ऐट कटण वारी कीअं ईंदियूं उहे जेका असांजा साथी आदर्शी इंसान जिन पंहिंजूं सॼियूं ज़िंदगियूं ॾेई छॾियूं हिन वतन जी ख़ुशहाली जे लाइ हिन वतन जी आज़दी जे लाइ हिन वतन जे वसीलनि जी मालिकी जे लाइ असां उन्हनि खे कोन असां उनजी पोइलगी कोन कई नतीजो कहिड़ो निकितो त असां पोइलगी उन्हनि जी कई जेके असांजा दुश्मन हुआ जिन असांजे वतन जो सौदो कयो ऐं कंदा आया जेको अॼु कोन पियो थिए ईस्ट इंडिया कंपनी सां सौदो कयूं 3200 जागीरदारनि जागीरूं वठी सिंध जो सौदो कयो दरबार में वञी पंहिंजे पटकनि जा तुरा उन्हनि सां ॿुहारा ॾिना अॼु हुनजो औलाद वरी असां असेंबलियुनि में वेही जेका हुकूमत करे रहियो आहे उहो औलाद सौदागरनि जो औलाद आहे सौदागरनि जो औलाद आहे जेको असां सां ईअं करे रहियो आहे अड़टी न रहियो
उहो असांजो जेको उहा असांजी जेका हंध ऐं माग हुयो सियासत सची सियासत आदर्शी सियासत जो जेको बाग हुयो उहो ई न रहियो त ऐट कतल वारियूं किथां ईंदियूं के मायूसियुनि में हलिया विया के केॾा हलिया विया के केॾा हलिया विया किरी पयूं तुंहिंजूं छिरकनि जोरियूं ॿियूं उॾायूं वाह अल्लाह अल्लाह ही जेके तुंहिंजूं तूं न आई ही न आया असांजा असांजे माण्हुनि खे सम्झ में ॻाल्हि न आई नतीजो इहो निकितो त असांजे सियासी ऐट ते रखियल जेके कप जे पोणियूं हुयूं उहे हिकिड़ियूं छिकनि धोरे छॾियूं ॿियूं वाह उॾाए वियो ज़ुल्म जी हद आहे पंहिंजो पाण सां जेको असां हाञा कया आहिनि उनजी हद आहे असांजा आदर्श वक़्त जो वाह उॾाए वियो ऐं ॿियो झिरकिन असांजूं पोड़ियूं उहे कप जा जेके थोरा ठहियल हुआ उहे सभु टेड़े पखेड़े छॾिया टिड़ी पखड़ी वियासीं को केॾां वियो को केॾां वियो को ख़ामोश थी वियो को ज़िंदगी खां मायूस थी वियो को कंहिंसां छा थियो कंहिंसां छा थियो हाणे इहो केॾो वॾो दर्द आहे केॾी वॾी भयानक सूरत हाल आहे त सचनि माण्हुनि जी पोइ लॻी न कईसीं उन्हनि खे नंढड़ो सम्झोसीं असां सियासत जा पैरामीटर इहे ठाहिया त लैंड क्रूज़र ते चढ़ी अचे 8-10 हुन सां बॉडी गार्ड हुजनि थुल्हो हुजे पेट वॾो हुजेसि उहो ई असांजो लीडर आहे उहो असांजो लीडर कोन्हे उहो असांजी तक़दीरुनि जा सौदा करण वारो आहे असां उनजे पोयां लॻासीं भिटाई दाहूं कयूं भिटाई एॾियूं दाहूं कयूं ॿुधाईंदो रहियो सम्झाईंदो रहियो उन दौर खां वठी सम्झाईंदो रहियो खेसि ख़बर हुई त अॻिते छा थियणो आहे अॻियां तो अंग्रेज अचे ऐं पोयां पोर्चुगाल मला तुंहिंजी मकड़ी अची चोर चढ़िया एॾो त वॾो मुफ़क़िर हुयो तव्हांजो ऐं आहे अंग्रेज़नि अञा 2 कोठियूं मस ठाहियूं का हिकिड़ी कोठी ठाही ऐं ठटे में त भिटाई गोॾे ते हथ हणी चयो त अॻियां तो अंग्रेज अचे ऐं पोयां पोर्चुगाल ख़बर न अथव त ईस्ट इंडिया कंपनी खां अॻु में पोर्चुगेज़ बि हिते हुआ त फ्रेंच कंपनियूं बि हिते हुयूं त डच कंपनियूं बि हिते हुयूं जिन खे अची ओवरलेप कयो ईस्ट इंडिया कंपनी ऐं पोइ उन असां सां छा कयो कीअं बंस बिरादरान असांजे दरिया ते ॿेड़ी ते चढ़ी सर्वे करे ऐं हिन धरतीअ खे एॾो हसीन ॾिसी नेपियर जे थ्रू असांजे माण्हुनि खे शिकस्त ॾेई असांजा हज़ारे आदर्शी इंसान शहीद करे कीअं असांजी सिंध ते कब्ज़ो करे हिंदुस्तान ते त कब्ज़ो कयूं पर असांजी सिंध ते कब्ज़ो थी ऐं उहो कब्ज़ो हितां जे गद्दारनि जे थ्रू उन्हनि कयो हितां जे भुतारनि जे थ्रू उन्हनि कयो कब्ज़ो ऐं उहो कब्ज़ो अॼु ताईं जारी आहे अॼु ताईं असांजे दरिया में अखियूं विझे वेठा आहिनि बचियो छा आहे असांजी देवता तबाह थी वई फना थी वई ख़तमु थी कोटड़ी डाउन स्ट्रीम खां हेठि पाणी वञे ई कोन थो समुंड जो वात नदियूं थींदियूं आहिनि नदी खे ई हिननि बंदि करे छॾियो त हीअ जेके साइक्लून अचनि पिया हीअ जेका एनवायरमेंटल चेंज जी ॻाल्हि पई हले इहे सभु इहो ई त आहे जो हिननि नदी खे पंहिंजे महबूब सां मिलण खां रोके छॾियो सिंधू नदी समुंड जी आशिक आहे आशिक औरतूं थींदियूं आहिनि मर्द जी जाइ न आहे जो इश्क करे सघे ॾाढियूं ॻाल्हियूं वॾियूं आहिनि यारो ॾाढियूं ॻाल्हियूं वॾियूं आहिनि पर असां वटि या डिघियूं तकरियूं केरु ॿुधण जे लाइ तयारु न आहे डिघा आहे जेके गुफ़्तगू आहे केरु ॿुधण जे लाइ तयारु न आहे सो असांखे ॿोटणो पवंदो असांखे सोचणो पवंदो असांखे लोचणो पवंदो असांखे पंहिंजे ॿारनि खे लतीफ़ पढ़ाइणो पवंदो असांखे कचहरियुनि जा जेके मौज़ू आहिनि उहे भिटाई वटां खाइणा पवंदा असां जेको ॿारनि में होटलुनि ते वेही वीसीआरुनि ते ऐं होटलुनि ते वेही जेको असां डिशुनि ते फिल्मूं ॾिसूं था पहले 2.5 कलाक जी फिल्म ॾिसो था रोज़ अधु कलाक भिटाई जे लाइ नथा कढी सघो वतन वञेव पियो तव्हां फिल्मुनि ते वेठा आहियो वतन वञे पियो असां कुकड़नि जा खपत पिया कयूं वतन वञे पियो असीं कुतनि खे सूरनि ते बछ करे उन जा शिकार वेठा था कयूं वतन वञे पियो ऐं असां पखियुनि जा शिकार वेठा था कयूं या से हिन खां वधीक ॿियो कहिड़ो ज़ुल्म थींदो असां पंहिंजे पेर ते पाण कुहाड़ो हूंदो आहे अचो त उनखे पेरनि खे पटियूं ॿधियूं तुर्त ॿधऊं पटियूं रोज़ कयाऊं रास हींअर तिनी पास खार त खायल न थिए अचो त
त पाण उन्हनि जे पासे में गुज़ारियूं जेके अवाम सां इश्क कनि था, जेके क़ौम सां इश्क कनि था, जेके धरतीअ सां इश्क कनि था, जेके वतन सां इश्क कनि था, उन्हनि असां पेर ते कुहाड़ो आहियूं, उनखे पटियूं ॿधी हलो त उन्हनि ॾे हलूं, हलो सॾनि पिया, अचो त सूरनि वारियूं करियूं सूर पचार, अचो त सूर पचार करियूं। असां जेकॾहिं उहा सूर पचार कई त सच त असां ॾुखियो ॾींहुं कोन ॾिसंदासीं। मुंहिंजा महबूबो ॻाल्हियूं ॾाढियूं वॾियूं आहिनि, ॻाल्हि तमामु घणी आहे। अव्हांखे गुज़ारिश आहे, बिला कसम खणी थो चवां पंहिंजे आदर्शनि जो, पंहिंजे वतन जो, त ही यूट्यूब चैनल इन जे लाइ कोन ठाहियो अथमि त मूंखे दौलत कमाइणी आहे। मूंखे दौलत जो कॾहिं शौक़ु ई न रहियो आहे। मूं ॾाढी सादी ज़िंदगी गुज़ारी आहे। इन जे लाइ ठाहियो अथमि त आउं मरी वेंदुसि, इहा दुनिया छॾे वेंदुसि। पर ही वीडियो सभई यूट्यूब ते पयूं हूंदियूं ऐं सुभाणे जा जेके मौक़िक़ ईंदा, तारीख़दान ईंदा, चवंदा हिकिड़ो माण्हू हुयो जेको बाकारींदो हुयो, जेको ताहूं कंदो हुयो, वो बि कदी वत मतां वोए विसारिये रंगनि मथे रत हार त पसी हो तक सुधाऊं करण वेठे वर न पून, सुते मिलन न सुप्रीम, जे रंधनि मथे रून साजन मिले तन खे वेहणो न आहे। ऐं पंहिंजे पतीअ जो कमु कयां पियो, पंहिंजे पतीअ जो कमु कयो। ऐं उहो पतीअ जो कमु कहिड़ो आहे? का बंदूक खणणी कोन्हे का। असां पुरमुन क़ौम आहियूं, असां बावकार क़ौम आहियूं, असां सब्र सह ऐं बर्दाश्त वारी क़ौम आहियूं। कंहिं बंदूक करण जी ज़रूरत कोन्हे, का मामलनि खे सम्झण जी ज़रूरत आहे। पुरमुन नमूने सां हिक ॿिए सां ॻंढिजण जी ज़रूरत आहे। लतीफ़ यार इहे ॻाल्हियूं कयूं आहिनि मुंहिंजा दोस्तो, लतीफ़ इहे ॻाल्हियूं कयूं आहिनि। वग़ैरह कयो वतन प्रीत न छिननि पाण में, पसो पखी अड़नि माण्हू आहे मेट घणो, मोहबती मेड़े ॻोठ ॿधिजे हिकिड़ो, तिनी जे वेड़े पाण ईंदो बादशाह। रुगो मोहबत त कयो, जंहिं ते को ख़र्च कोन्हे। नफ़रतुनि जे लाइ एॾा ख़र्च करे था छॾियो, पर मोहबत जे लाइ ख़र्च नथा करियो। पर मोहबत जे लाइ को ख़र्च ई न आहे बाबा। मोहबत ते कंहिं बि क़िस्म जो ख़र्च कोन्हे। मुफ़्त जी आहे पर बेबहा उनजी क़ीमत आहे, एॾी वॾी क़ीमत आहे जो उन मोहबत सां अवां पंहिंजो वतन बचाए सघो था। मिड़ी मिठ थियो, मिड़ी मुठ थियो, गॾु थियो, हिक ॿिए जा थियो, हिक ॿिए खे पंहिंजायो। छो इहे दाऊं करियां थो मुंहिंजा महबूबो, इहे दाऊं ऐं कंदो रहंदो, बाकारींदो रहंदो, सॾ कंदो रहंदो, अव्हांखे सॾींदो रहंदो। हिन जे लाइ मूं सभु जहान ठाहियो आहे। तव्हां ॿुधो सम्झो ऐं पंहिंजे वतन जी ॿाहिरि अवांजो वतन ॾाढो ॾुखी हालत। मूंखे उमेदु आहे तव्हां हिन चैनल खे सब्सक्राइब कंदव, दोस्तनि खे चवंदव, लतीफ़ टीवी खे झरझंग पहुचाईंदव, कमेंट कंदव, लाइक कंदव, शेयर कंदव, भले तनक़ीदी कमेंट कयो, भले सुवाल कयो, जेका अवांजी दिलि चवे, पर पहुचायो लतीफ़ टीवी, फ़िक्र लतीफ़ खे पहुचायो। ऐं मां को बि दोस्त जेकॾहिं फ़िक्र लतीफ़ ते के वीडियोज़ मूंखे ॾियारे थो मोकिले, बिला आउं पंहिंजी यूट्यूब चैनल ते उहे ज़रूरु अपलोड कंदुसि। छाकाणि त रुॻो आउं अकेलो त चङो मुड़ुसु कोन आहियां न, अहले इल्मु त आउं कोन आहियां न, आउं हिकिड़ो सादो सूदो माण्हू आहियां, हिकिड़ो आशिक़ आहियां जेको हिन धरतीअ जे अहंजनि ऐं सूरनि खे बर्दाश्त करे सदा सुठा हुजो, सदा आबाद हुजो, मथुनि सां जीओ, यार अखियूं खोले जीओ, सोचे सम्झी जीओ ऐं पंहिंजे वतन जे दर्दनि खे सोचो। हक़ मौजूद, ये लतीफ़, ये सिंधन की आलम।